माण्हू वॾा बस छा चवान छॾेनि पाण ॼाणनि पंहिंजा कम। ही हदीस ॿुधो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त जे शख़्स खे माल मिल्कियत आहे वरी घटि जेतिरा पैसा आहिनि वो पोइ बि हज नथो करे त वो नकारा थी मरंदो। ॿुधव? हा 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 यार, सुभान अल्लाह। ऐं मौला अली अलैहि सलाम जन फरमाइनि था इंसान अगर कंहिंसां मोहबत कंदो आहे त उनजी सभु खामियूं हाणे रस्ते सां ईंदो आहे न, ऐं जंहिंसां नफ़रत कंदो आहे त उनजी सभु खूबियूं मां चवंदा मूंसां बि उचाए कॾे अहिड़ो मज़ो ॾेखारींदोमांसि। बाक़ी कल ॾिठई मौलवी रस्ते सां अचे पियो, सलाम कयोमांसि, सलाम जवाब ई न ॾिनई। पाड़े ई मस्जिद वारो मौलवी न, इहो ईअं ई अथई मुनाफ़िक़। इन जे पोयां निमाज़ बि न पढ़िजे, इन मौलवीअ जे करे असां निमाज़ ते ई न ईंदा आहियूं। हा मां बि सलाम कयोमांसि, जवाब ई न ॾिनई। हिकु ॻाल्हि ॿुधो, एतिरी प्यारी नबीअ जी हदीस ॿुधाईमांव, एतिरो प्यारो मौला जो कौल ॿुधायोमांव, उहो ॿुधव ई न। बाक़ी गिला जी ॻाल्हि कर त शुरू थी था वञो। मौलवीअ त मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो, तव्हांखे चयमि त जवाबु न ॾिनई, तव्हां हुनखे मुनाफ़िक़ चई छॾियो। तौबा कयो यार, पहिरियां पाण खे त ॾिसो। वाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम वाह। लिखियल आहे 71 लाशनि जे विच में तीरनि जी शाम में तीर मथां हलनि था पिया, पोइ बि चवनि था सुभान रब्बी अला, सुभान रब्बी अला, सुभान रब्बी अला, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह सुठा लफ़्ज़ लिखियल आहिनि न। स्टेटस थो हणा, हिकु ॻाल्हि ॿुध, तूं नमाज़ पढ़ंदो आहीं? हा पढ़ंदो आहियां। घणा वक़्त? जुमे जी पढ़ंदो आहियां। छा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन सिर्फ़ु जुमे जी नमाज़ पढ़ंदा हुया? उहे त सभु नमाज़ूं पढ़ंदा हुया। पोइ ॾिस, ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, दवा जेब में न जिस्म में वेंदी आहे न तॾहिं असरु कंदी आहे। ईअं ई सुठा लफ़्ज़ रुगो व्हाट्सएप स्टेटस ते न, जॾहिं दिलि में वेंदा आहिनि ऐं उन्हनि ते अमल कबो आहे तॾहिं उहे कम अचनि। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, कदम कदम नगर नगर या हुसैन, दिलम दिलम नजर नजर या हुसैन, सदाकतों की राह गुजर या हुसैन, कहो कहो चश्मे तर या हुसैन।